सिहत तबाह करे। तव्हां ॾिठो आहे वीचारा जेके चौकीदार हूंदा आहिनि, मूं त हिननि जो माना हिकिड़ो तजज़ियो कयो आहे, वक़्त खां अॻे वीचारा पोड़ा थी वेंदा आहिनि जेके राति जो उजागो कनि था। ॾींहं जी निंड कॾहिं बि राति जी निंड जो नैमुल बदल नथी थी सघे। अल्लाह राति आराम लाइ ठाही आहे। सॼी राति को उजागो कंदो बीमार यकदमि थी डिप्रेशन में त ज़रूरु वेंदो, दिमाग़ माउफ, दिमाग़ कम ई कोन कंदो, वेसर, चक्कर अचणु, हाई ब्लड प्रेशर, शुगर, इहे सभु मर्ज़ लॻी वेंदा। ज़्यादा उजागे जे करे अल्लाह जे नबी जेको सुम्हनि पहिरीं राति जल्दी सुम्हण जो हुकुम ॾिनो आहे, ऐं निंड असल में आहे पहिरीं राति ॾींहुं। शुरूआती राति में तव्हां निंड शुरू कयो, 10 बजे सुम्ही पओ, 4 बजे बि तव्हां तो फ्रेश हूंदव। वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों, तव्हां जे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 103 नंबर सूरत सूरह अल अस्र तिलावत कई वई। ही सूरत क़ुरान मजीद जी उन्हनि सूरतनि में शामिल आहे जेके तमामु मुख़्तसर आहिनि। हिन सूरत जे अंदरि सिर्फ़ 3 आयतूं आहिनि, यानी एतिरी मुख़्तसर सूरत आहे। पर इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जेको अज़ीम मुहद्दिस थी गुज़रियो आहे हिन उम्मत जो, पंहिंजे तफ़सीर जे अंदरि लिखे थो, लौ मा अंज़लल्लाहु हुज्जतन अला ख़ल्क़िही इल्ला हाज़िहि सूरह लकफ़्फ़तहुम। इमाम साहब फरमाए थो त जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजी मख़लूक ते, बाननि ते हुज्जत तौर सिर्फ़ इहा हिकिड़ी सूरत नाज़िल करे हा त इहा हिकिड़ी सूरत बि काफ़ी आहे। यानी इमाम साहब ॿुधाइणु चाहे थो त नसीहत जे लाइ, सम्झाणी जे लाइ, ज़िंदगी अल्लाह ऐं रसूल जी इताअत में गुज़ारण जे लाइ इहा हिकिड़ी सूरत बि मोमिन जे लाइ काफ़ी आहे। अल्लाह ताला इन नंढड़ी सूरत जे अंदरि उन्हनि इंसाननि जूं सिफ़तूं बयानु कयूं आहिनि जेके नुक़सान खां बचियल आहिनि। ये दुनियावी माली नुक़सान न, बल्कि दीन जो नुक़सान, आख़िरत जो नुक़सान, उन खां उहे माण्हू बचियल आहिनि जिन जूं अल्लाह ताला हिन सूरत में वसफ़ूं बयानु कयूं आहिनि। फरमायाई वल अस्र, ऐं मूंखे ज़माने जो कसम आहे। अल्लाह ताला हिन सूरत जे आगाज़ में ज़माने जो कसम खयो आहे। रब्बुल आलमीन जेकॾहिं का बि ॻाल्हि बयानु करे थो उहा हक़ आहे, पर ताक़ीदन उन ॻाल्हि जी अहमियत खे बयानु करण जे लाइ अल्लाह ताला हिते कसम खयो आहे, ऐं कसम खयो आहे ज़माने जो। हिते हिकिड़ी ॻाल्हि त रब्बुल आलमीन जंहिंजो चाहे कसम खणे उनखां केर बि पुछी कोन थो सघे। जी फरमाई ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून।
अल्लाह ताला जेकी कुछ करे उन खां पुछी नथो सघिजे। हा, माण्हुनि खां पुछा थींदी, अल्लाह खां केर बि सुवाल नथो करे सघे, केर बि पुछी कोन थो सघे। हू जंहिंजो चाहे कसम खणे, हू जेकॾहिं कसम खणे थो त इन ई ॻाल्हि ते क़ादिर आहे त उन खां शायदि ई बिॼारे सघे थो, उन खां ॻाल्हाए बि सघे थो। पर इंसान में इहा ताक़त कोन्हे, तंहिंजे करे उनखे हुकुम ॾिनो वियो त जॾहिं बि कसम खणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला जो खणे। ये अल्लाह जे नबी जो फरमान आहे, मन कान हालिफन फलयहलिफ बिल्लाह औ लियसमुत। पाण फरमाईंदा जेके कसम खणणो हुजे उनखे घुर्जे अल्लाह जो कसम खणे, वरना ख़ामोश रहे, कंहिं ॿिए जो कसम न खणे। ऐं अल्लाह जे नबी फरमायो त गैरुल्लाह जो कसम खणण वारो शिरक करे थो। जी पाण सगुरनि फरमायो, मन हलफ बिगैरिल्लाह फ़क़द अशरक। जंहिं माण्हू अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जो कसम खयो उन माण्हू तहक़ीक़ शिरक कयो। तंहिंजे करे इंसान खे घुर्जे जॾहिं बि कसम खणे सिर्फ़ अल्लाह ताला जो कसम खणे। पर अल्लाह जंहिं बि शइ जो चाहे कसम खणी सघे थो, उन खां को बि पुछी नथो सघे। हिते फरमायाई वल असर, मूंखे ज़माने जो कसम आहे। हाणे ज़मानो कहिड़ो? हिकिड़ो ज़मानो जेको गुज़री चुको, जेके पाण मादी चऊं था। ॿियो ज़मानो हाल जेको हले पियो। ऐं तव्हां ॾिसो केतिरी तेज़ी सां ज़मानो वञे पियो, जो हर घड़ी जेका हींअर अचे पई उहा माज़ी थींदी वञे। जेको सेकंड आयो इहो माज़ी जो हिसो बणिजी वियो। वरी मुस्तक़बिल जेको आहे, अचण वारो वक़्तु आहे, उहो हर घड़ी हाल बणिजे पियो। अचण वारो वक़्तु हाल बणिजे पियो, हाल वारो वक़्तु माज़ी बणिजे पियो। इंतहाई तेज़ी सां वक़्तु गुज़री रहियो आहे। ऐं उनजो मिसाल अल्लाह अकबर इमाम राज़ी रहमहुल्लाह तफ़सीर राज़ी जे अंदरि सूरह अल असर जी तफ़सीर में हिकिड़ो वाक़ियो आंदो आहे। पंहिंजे हिकिड़े शेख जे बारे में चवे थो त मुंहिंजे उन शेख चयो त हीअ सूरत मूं काफ़ी दफ़ा पढ़ी, पर इन हक़ीक़ी मफ़हूम खे आउं सम्झी कोन सघियुसि। हिकिड़े दफ़े बाज़ार में हुजां, ॾिसां त हिकिड़ो माण्हू बर्फ़ विकिणे पियो ऐं होको ॾेई रहियो आहे। तव्हां सम्झो था त बर्फ़ उहा शइ आहे, तव्हां छॾे ॾींदो त ख़ुदि ब ख़ुदि ॻरी वेंदी, ॻारण जी ज़रूरत ई कोन्हे, पाण ई ॻरी वेंदी। त इंसान जी उमिरि बि दुनिया जो को माण्हू रोके नथो सघे, ख़ुदि ब ख़ुदि उहा उमिरि जेका सा घटिजे पई, उहा उमिरि गुज़रे पई। इमाम साहब लिखे थो त मुंहिंजो उस्ताद ॿुधायो हिकिड़ो हमरा बर्फ़ विकिणे पियो बाज़ार में ऐं होको ॾेई रहियो आहे। चवे पियो इरहमू मई यज़ूब रास मालिही, अल्लाह जा बानो उन माण्हू ते रहम करियो जंहिंजी हड़ मूड़ी ॻरे पई। हाणे बर्फ़ आहे, यकदम जेकॾहिं विकामी वई, सही सिधी ॻाल्हि आहे त विकिणण वारे खे फ़ाइदो थींदो माली तौर ते। पर जेकॾहिं केरु ख़रीद नथो करे त बर्फ़ उहा शइ आहे जेका ख़ुदि ब ख़ुदि ॻरी वेंदी, का शइ कोन बचंदी ऐं विकिणण वारो सरासर नुक़सान वञी खणंदो। त हिते बि ईअं आहे। हीउ जेको ज़माने जो अल्लाह कसम खयो आहे, वक़्तु बि तेज़ी सां गुज़रे पियो, तव्हां रोके कोन था सघो। अॼु ताईं वक़्त खे के रोके कोन सघियो आहे।
आहे के में ताक़त जो चवे त हमेशा नौजवान रहंदुसि, कॾहिं पोड़ो कोन थींदुसि, मुंहिंजी ॼमार कोन वधंदी, कंहिं में ताक़त न आहे। वक़्तु गुज़री रहियो आहे ऐं हाणे जेकॾहिं तव्हां नेक अमल न कया माना तव्हां पंहिंजी उमिरि तबाह करे छॾी। जी हुओ माण्हू जेको बर्फ़ विकिणे पियो, बर्फ़ कंहिं ख़रीद न कई माना त उनजी बर्फ़ तबाह थी वई, को उनखे फ़ाइदो न थियो। जेकॾहिं तव्हां ज़िंदगी उमिरि नेक अमलनि में न गुज़ारी माना तव्हांजी ज़िंदगी बि तबाह थी वई, ॻरी वई, जी बर्फ़ ॻरी वई। इमाम साहब अज़ीम मिसाल ॾिनो। जेकॾहिं तव्हां इन ई ज़िंदगी जे अंदरि जेका अल्लाह ताला अता कई आहे, नेक अमल नथा करियो, गुनाहनि खां नथा बचो, माना तव्हांजी ज़िंदगी तबाह थिए पई, जंहिंमें को बि फ़ाइदो कोन्हे, सरासर नुक़सान आहे। ऐं ॾिसो अल्लाह ताला अॻिते छा फरमायो, कसम खणी, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान तहकीक अलबत्ता वॾे नुक़सान में आहे। हिते इंसान वाहिद जो लफ़्ज़ आहे पर इस्म जिन्स तौरु इस्तेमालु थियो आहे, माना सभई इंसान जी। पाण बि बाज़ औक़ात वाहिद जो लफ़्ज़ इस्तेमालु करे उन जो इतलाक़ जमा ते कंदा आहियूं। जी कॾहिं कॾहिं चवंदा यार मच्छर ॾाढो आहे, हालांकि मच्छर जो लफ़्ज़ वाहिद आहे पर पाण जमा लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। त हिते इंसान जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे पर जिन्स तौरु, माना सभु इंसान वॾे नुक़सान में आहिनि। हिते मुफ़स्सिरीन किराम को अज़ीम जुमिलो लिखियो आहे त अल्लाह ताला ईअं कोन फरमायो इन्नल इंसान लख़ासिर, त बेशक इंसान नुक़सान वारो आहे। नुक़सान वारो लफ़्ज़ इस्तेमालु अल्लाह ख़ासिर इस्तेमालु कोन कयो, बल्कि छा फरमाए लफ़ी ख़ुस्र। फी अरबी लुग़त जे अंदरि, ग्रामर जे अंदरि ज़र्फ़िया आहे, जंहिंजी माना थींदी त हू सरासर वॾे नुक़सान में ग़र्क़ आहे। हर तरफ़ खां नुक़सान उनजो घेरो करे छॾियो आहे। सिर्फ़ नुक़सान में कोन्हे, नुक़सान में ग़र्क़ आहे, हर तरफ़ खां उनखे नुक़सान घेरो करे छॾियो आहे। या फी ज़र्फ़िया जी माना निकिरे थी, तमामु वॾे नुक़सान में आहे। पर अल्लाह ताला हिते चार माण्हू ॿुधाया आहिनि, चइनि क़िस्मनि जा माण्हू जिन जे अंदरि इहे सिफ़तूं आहिनि। चार सिफ़तूं जिन माण्हुनि जे अंदरि आहिनि उहे माण्हू नुक़सान खां बचियल आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे नुक़सान खां बचायो आहे, बाक़ी जेके बि आहिनि उहे सरासर वॾे नुक़सान में आहिनि। ऐं इहा हदीस बि ज़हन में रखो, अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे न त आमार उम्मती मा बैन सित्तीन इला सबईन वकल्लुहुम मन यजूज़ ज़ालिक। पाण सुगरा फरमाइनि था मुंहिंजी उम्मत जा अक्सर माण्हू 60 ऐं 70 साल जी उमिरि जे दरमियान गुज़ारे वेंदा। इहो अल्लाह जे नबी जो फरमान आहे। हर माण्हू गौर सां ॿुधे, 60 साल किरास करे चुको आहे। अल्लाह जे नबी छा फरमायो, मुंहिंजी उम्मत जा अक्सर माण्हू 60 ऐं 70 जे इन ॾाके जे विच में गुज़ारे वेंदा हलिया। वकल्लुहुम, तमामु इन्हनि मां थोरा हूंदा, मई यजूज़ ज़ालिक, जेके इन हद खे पार कंदा। जेके 70 खां मथे वेंदा उहे थोरा हूंदा, अक्सर माण्हू इन दौरान गुज़ारे वेंदा। हाणे बि सोचो, जे अल्लाह जे नबी जो फरमान आहे, यकीनन हक़ आहे, असां कॾहिं तयारी कई आहे? कॾहिं सोचियो अथऊं? असांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठल आहे त अञा त आऊं वॾो थींदुसि, 80 सालनि जो, 90 सालनि जो, वॾी ॼमार जी तमन्ना करे वेठा आहियूं। पर प्यारो पैगंबर छा थो फरमाए, अक्सर माण्हू मुंहिंजी उम्मत जा 60 ऐं 70 जे दरमियान गुज़ारे वेंदा। जेको माण्हू 60 क्रॉस करे चुको आहे उनखे पूरी तयारी रखणु घुरिजे, आख़िरत जी पूरी तयारी। हाणे अल्लाह ताला छा फरमाए थो, इल्लल्लज़ीन आमनू, 4 वसफ़ूं जिन माण्हुनि जे अंदरि हूंदियूं से उन वॾे खसारे खां बचियल आहिनि। पहिरियों शर्त आहे जिन माण्हुनि ईमान आंदो,
ईमान नाहे। बार बार जी असीं ज़िक्र कंदा आहियूं, तव्हांजो को बि अमल अल्लाह क़बूल कोन कंदो। कॾहिं कॾहिं जेके ख़तीब हज़रात आहिनि अक़ीदो बयानु कोन कंदा आहिनि, काफ़ी अहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि, सिर्फ़ फ़ुरूई मसाइल ते ज़ोर, अख़लाक़ी मसाइल ते ज़ोर ऐं अक़ीदो बयानु ई कोन कंदा। इहो तरीक़ो यादि रखी छॾियो अंबिया किराम जो कोन्हे, इहो तरीक़ो हक़ानी उलमा जो कोन्हे, इहो तरीक़ो जेके सच्चा दाई दीन जा आहिनि तिन जो कोन्हे। हीउ उन्हनि जो तरीक़ो आहे जेके माण्हुनि खे राज़ी करणु चाहिनि था। उन्हनि खे ख़बर आहे अख़लाक़ियात बयानु कंदासूं केरु बि नाराज़ कोन थींदो। तव्हां भला बुरायूं जेके अख़लाक़ी आहिनि तिन जो ई रद्द करियो, ज़िना जो, शराब जो, व्याज जो, रिश्वत जो, हिकिड़ो माण्हू नाराज़ कोन थींदो, छो त माण्हू उनखे गुनाह सम्झनि था। पर जंहिं लम्हे जंहिं घड़ी तव्हां शिरक जो रद्द कयो, बिदत जो रद्द कयो, केतिरा चेहरा कारा थी वेंदा, केतिरा नाराज़ थी वेंदा। छा पोइ माण्हुनि जी नाराज़गी जे डप खां हक़ बयानु करणु छॾे ॾिबो त माण्हू नाराज़ थींदा? जेकॾहिं छॾे ॾिए थो, इहो दरबारी मुल्ला थी सघे थो, इहो वेकाऊ मौलवी थी सघे थो, हक़ परस्त आलिम न। उनखे इहा परवाह कोन हूंदी आहे त माण्हू नाराज़ थियनि था या ख़ुशि थियनि था। जीअं अंबिया किराम खे परवाह कोन हूंदी हुई, खोले हक़ बयानु कंदा हुआ। तव्हांजो अहिड़ा नबी बि आया, अल्लाह जे नबी फरमायो उन सां गॾु ॿ उम्मती, कंहिंसां गॾु हिकिड़ो उम्मती, पर हिकिड़ो नबी ॾिठमि हिकिड़ो उम्मती बि कोन्हे। छा चवंदो? छा नऊज़ बिल्लाह पैगंबर खे हिकमत कोन हुई, बयानु करणु कोन थे ॼाणियो? न अदा, वॾा हकीम इंसान हुआ, बामिल इंसान हुआ, उन्हनि दीन खे खोले बयानु कयो। बदबख्त उहे माण्हू हुआ मुखातब जिन हक़ क़बूल न कयो। तंहिंजे करे अल्लाह हिते पहिरियों शर्त लॻायो आहे त ईमान, जिन ईमान आंदो, ऐं ईमान जे अंदरि यादि रखी छॾियो बुनियादी तौर ते 6 शयूं आहिनि। जी बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे, जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह जे रसूल वटि हली आयो हो त जेके 6 शयूं आहिनि ईमान जूं ज़हन में रखी छॾियो। उनमें पहिरिएं नंबर ते अल्लाह ते ईमान, अल्लाह ते ईमान पहिरिएं नंबर ते आहे। बल्कि ईअं चइजे त ईमान जो बुनियाद ई ईमान बिल्लाह आहे, बाक़ी शयूं उन जूं शाखूं आहिनि, बाक़ी शयूं शाखूं आहिनि। बुनियाद छा आहे, थुड़ छा आहे? अल्लाह ते ईमान। ऐं जेकॾहिं अल्लाह ते ईमान ई सही कोन्हे त पोइ अमल कीअं क़बूल पवंदा? क़ुरान में अल्लाह ताला सूरह रात जे अंदरि हिकु जॻह ते अज़ीम मिसाल ॾिनो आहे। फरमाई इलैहि यसअदुल कलिमु तय्यब वल अमलु सालिहु यरफउहु। अल्लाहु अकबर। छा क़ुरान जी ही आयत आहे, अज़ीम आयत आहे, सॼो क़ुरान अज़ीम आहे। फरमाई इलैहि, उन ई अल्लाह ॾांहुं, के ॿिए ॾांहुं न, हिते हसर आहे। उन ई अल्लाह ॾांहुं पाक कलमो मथे चढ़े थो ऐं नेक अमल उनखे खणनि था। पाक कलमो माना तौहीद मथे चढ़े थो ऐं नेक अमल उनखे खणनि था। इन में दलील आहे, वॾो दलील आहे। हू बि केतिरा समय दलील आहिनि त अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे। अल्लाह जी ज़ात मथे आहे, तंहिंजे करे पाक कलमो मथे चढ़े थो, नेक अमल मथे चढ़नि था, वही मथां खां नाज़िल थिए थी, बरसात मथां खां नाज़िल थिए थी, मलाइक मथां खां हेठि अचनि था। लेकिन जॾहिं वारो आयो नेक अमलनि जो ऐं तौहीद जो, पाक कलमे जो, अल्लाह ताला छा फरमायो? मथे चढ़नि था, उन ॾांहुं, उन ॾांहुं ई मथे वञनि था। माना हिते बि ईअं मिसाल आहे त पाक कलमो जिस्म आहे ऐं नेक अमल पर आहिनि, खंभ आहिनि। जेकॾहिं खंभ न हूंदा त आउं चवां थो पखी उॾामंदो, मथे वेंदो कोन वेंदो। पर जेकॾहिं पर आहिनि ऐं जिस्म कोन्हे, ख़ाली पर छा कंदा? ख़ाली पर छा कंदा? त ॿई शयूं लाज़िम मलज़ूम आहिनि, ईमान
ऐं उन सां गॾु नेक अमल। पहिरीं ईमान जो ज़िक्र आहे ऐं उन में कहिड़ियूं शयूं जी ॿुधायुमि। पहिरें नंबर ते अल्लाह ते ईमान, ॿिए नंबर ते मलाइकनि ते ईमान। त अल्लाह ताला हिकिड़ी अहिड़ी मखलूक ख़ल्क़ी आहे जेका नूर मां रब्बुल आलमीन पैदा कई आहे, असांखे नज़र कोन था अचनि, लेकिन अल्लाह जी मखलूक आहे। ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। अल्लाह ताला फरमाए थो उहे मलाइक अल्लाह जी नाफ़रमानी कोन था कनि। ॾिसो इंसान त करे थो न, जिन करे थो, असांखे इख़्तियार मिलियल आहे नेकी करियूं या गुनाह करियूं, ऐं इन जे करे ई असांखां हिसाब वरितो वेंदो क़यामत ते ॾींहुं। पर मलाइक नाफ़रमानी कोन कंदा आहिनि। रब जेको हुकुम कंदो आहे उन ते अमल कंदा आहिनि। ऐं मलाइक जेके आहिनि उनजो तादाद केतिरो आहे, वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजे रब जा लश्कर केतिरा आहिनि, उन खां सवाइ केरु नथो ॼाणे। रुगो ॿ हदीसूं तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। ॿी मखलूक जे हिकिड़े पासे मलाइकनि जो तादाद केतिरो आहे, हीअ सही बुखारी जी रिवायत आहे। हीअ दुनिया जेका आहे हिन खां मथे 7 आसमान आहिनि। असांखे हिकिड़ो नज़र अचे थो, इहो दलील कोन्हे जेका शइ असांखे नज़र नथी अचे उहा आहे ई कोन, इहो को इल्मी दलील कोन्हे। केतिरियूं शयूं आहिनि जेके असांखे नज़र नथियूं अचनि, असांजे फ़हम में नथियूं अचनि, लेकिन उन्हनि जो वजूद आहे। असांजी हैसियत ईअं आहे जी समुंड जे किनारे ते वारी जे ज़रे जी। ही काइनात एॾी वसी आहे, इंसान अञा उनजो त ईअं चइजे 1% बि राज़ दरियाफ़्त कोन कया आहिनि, एतिरी काइनात वसी आहे। हाणे केतिरो तादाद आहे 7 आसमाननि जी। 7 आसमान आहिनि। दुनिया में जेको बैतुल आहे इन जे बिल्कुलु मथां 7 आसमाननि ते 7 आसमान ते बैतुल मामूर आहे। पाण सूरा फरमाइनि था रोज़ 70,000 मलाइक उन में दाख़िल थियनि था अल्लाह जी इबादत जे लाइ। जेके निकिरी वञनि था, पाण सूरा फरमाइनि था वरी उन्हनि जो वारो अचे ई कोन थो। वेही सोचियो केतिरी रब जी मखलूक आहे, सिर्फ़ मलाइक, वरी उन्हनि जो वारो ई कोन थो अचे। ऐं तिरमिज़ी जी रिवायत आहे, पाण फरमाइनि था त आसमान जेको सुमन आवाज़ करे थो, जीअं के शइ ते माना घणो वज़न रखियो वञे, चीचाट करे थो। आसमान चीचाट करे थो। जी पाण कॾहिं कॾहिं के शइ ते घणो वज़न रखंदा आहियूं त उहा शइ आवाज़ कंदी आहे। ऐं अल्लाह जे नबी फरमायो उनजो हक़ आहे जो आप चीचाट करे, ऐं उनखे चीचाट करणो ई आहे। छाजे करे? पाण फरमाइनि था आसमान ते 4 आंगुर बि जॻह न आहे मगर को न को अल्लाह जो मलाइक पेशानी पंहिंजी झुकाए रब जे साम्हूं सजदे में पियल आहे। अल्लाह अकबर। अंदाज़ो लॻायो केतिरा माना मखलूक आहे। 4 आंगुर जॻह कोन्हे मगर को न को मलाइक सजदे जे अंदरि पियल आहे, रब जे साम्हूं झुकियल आहे। ही सिर्फ़ मलाइक एतिरी मखलूक आहे, असांखे नज़र कोन थी अचे। उन ते ईमान आणणो आहे। अल्लाह जे किताबनि ते ईमान आणणो आहे त अल्लाह किताब नाज़िल फरमाया, पैगम्बरनि ते रब्बुल आलमीन सहीफ़ा नाज़िल फरमाया। 4 किताब मशहूर आहिनि, तौरात, इंजील, ज़बूर ऐं क़ुरान करीम। पर इन्हनि मां को बि पंहिंजी असली सूरत में महफ़ूज़ न आहे सवाइ क़ुरान करीम जे। ॿिया मौजूद आहिनि पर तब्दीली थी चुकी आहे। उन्हनि जे अंदरि एडिशन्स इज़ाफ़ा थिया आहिनि, अल्ट्रेशन तग़य्युर थियो आहे, ऐं इहा शइ साबित शुदा आहे। तव्हां ॾिसो सभ खां वॾी ॻाल्हि, ईसाई हज़रात जो किताब बाइबल मौजूद आहे दुनिया में। कदीम नुस्ख़ो यूनानी ज़बान में आहे, ग्रीक में, लेकिन ईसा अलैहिस्सलाम जी ज़बान यूनानी हुई कोन। जॾहिं ज़बान ई कोन हुई, न हुन ॿोली में बाइबल नाज़िल थियो, त पोइ असली कीअं हूंदो? माना इहा हिकिड़ी लाइफ हिस्ट्री आहे जेका लिखी वई आहे। लाइफ हिस्ट्री ईसा अलैहिस्सलाम में लिखी वई आहे। उहो असल बाइबल त आहे ई कोन जेको सुरियानी या इब्रानी ज़बान जे अंदरि नाज़िल थियो, जेका ईसा अलैहिस्सलाम जी ज़बान हुई, ॿोली हुई।
हींअर यूनानी ज़बान जे अंदर क़दीम तरीन नुस्ख़ो ऐं यूनानी ज़बान ईसा अलैहिस्सलाम जी हुई कोन, लेकिन क़ुरान जी अज़मत ॾिसो, क़ुरान उन ही ॿोली में नाज़िल थियो आहे, उन ही ॿोली में महफ़ूज़ आहे जेका मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़बान ऐं ॿोली, उहा साॻी ज़बान आहे न, उहा साॻी ॿोली आहे न। ऐं अञा अज़मत, दुनिया में अरबनि जी तादाद में क़ुरान जा नुस्ख़ा आहिनि, लखनि करोड़नि जी तादाद में क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि। इहो बि हिकिड़े क़िस्म जी चइजे त एजाज़ आहे क़ुरान जो, मौजूदो आहे। दुनिया में तव्हांखे केतिरा माण्हू मिलनि था जेके बाइबल जा हाफ़िज़ हुजनि? कहिड़ो बाइबल जो हाफ़िज़ आहे? दुनिया में केरु माण्हू आहे जेको रामायण या गीता जा हाफ़िज़ हुजनि? लेकिन क़ुरान करीम उहो किताब आहे जंहिंजा करोड़े हाफ़िज़ आहिनि, सिर्फ़ पाकिस्तान में ई लखे आहिनि। वही सोचियो, पर किथे ज़बर ज़ेर जो फ़र्क़ु आहे कि नुस्खे जे अंदरि? अल्लाहु अकबर। उन ॾींहुं शाह बिटाई जो रिसालो बि पढ़ा, हर रिसाले जे अंदरि इख़्तिलाफ़, तक़रीबन हर रिसालो ॿिए खां अलॻि इख़्तिलाफ़ लॻो पियो आहे। ही जेके बैतनि के ॿिए शाइर जा वरिता विया आहिनि, हुन नुस्खे में कोन्हे, हुन में कोन्हे, लेकिन क़ुरान जी अज़मत ॾिसो, करोड़नि अरबनि जी तादाद में नुस्ख़ा मौजूद आहिनि, लेकिन कंहिंजे अंदरि ज़बर ज़ेर जो फ़र्क़ु कोन्हे। लखनि जी तादाद, करोड़नि जी तादाद में हाफ़िज़ क़ुरान। ईमान आणणो आहे अल्लाह जे किताबनि ते, ॿिया अल्लाह नाज़िल कया, पर उहे असल सूरत में महफ़ूज़ न आहिनि। असल सूरत में सिर्फ़ु क़ुरान करीम महफ़ूज़ आहे। उन खां पोइ पहिरीं नंबर ते अल्लाह ते ईमान, पोइ किताबनि ते ईमान, मलाइकनि ते ईमान, पोइ रसूलनि ते ईमान, चौथे नंबर ते रसूलनि ते ईमान। रसूल अल्लाह बेशुमार मोकिलिया, बेशुमार रसूल आया, कंहिं सही हदीस में उनजो तादाद कोन आयो आहे। हिकु ज़ईफ़ रिवायत में अचे थो 1,24,000, पर उहा रिवायत ज़ईफ़ आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे त हर उम्मत में अल्लाह रसूल मोकिलियो, पैगंबर मोकिलियो। हर उम्मत जे अंदरि रब खे हुज्जत पूरी करणी आहे। को न चवे त मुंहिंजा रब मूंखे ख़बर कोन हुई। तंहिंजे करे तव्हां ॾिसो, अल्लाह जे रसूल वफ़ात कई, दुनिया हले पई, 1400 सालनि खां मथे जो अरसो गुज़री चुको, पर दीन माण्हुनि ताईं पहुचे पियो। ऐं कीअं पहुचे पियो? अल्लाह जे नबी फरमायो, मुंहिंजी उम्मत जी हिकिड़ी जमात हमेशह रहंदी, ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़। मुंहिंजी उम्मत जी हिकिड़ी जमात हमेशह हक़ ते ग़ालिब रहंदी, हर दौर में हूंदी। उहा जमात कहिड़ी आहे? छा इहे तक़लीदी मज़हब? न। शाह वलीउल्लाह चवे थो, इहे तक़लीदी मज़हब पैदा थिया 4हीं सदी हिजरी में, 300 सालनि ताईं हिन जो नामो निशान कोन हो। पोइ सुवाल थो पैदा थिए, सोचण जी ॻाल्हि आहे, 300 सालनि ताईं माण्हुनि खे ख़ालिस दीन किथां पे मिलियो? 300 सालनि ताईं कहिड़ी जमात हुई? छो त अल्लाह जे नबी फरमाया, ला तज़ालो, हमेशह रहंदी, हर दौर जे अंदरि रहंदी। छो रहंदी? तां त माण्हुनि ताईं हक़ ख़ालिस सूरत में, निबार सूरत में, निज सूरत में माण्हुनि ताईं हक़ पहुचंदो रहे। उहा जमात अहले हदीस आहे। ऐं कोन थो चवां, मुहद्दिसीन किराम, इमाम अहमद बिन अंबल छा चयो? इन लम यकूनु असहाबुल हदीस फला अदरी मन हुम। जेकॾहिं मां मुराद अहलुल हदीस न आहिनि त नथो ॼाणा बाक़ी केरु। हीअ त पैदा थिया 4हीं सदी हिजरी में, 300 सालनि ताईं ॿिया जमात मौजूद हुई। मोहम्मद बिन कासिम जॾहिं सिंध में दाख़िल थियो 93 हिजरी जे अंदरि, तॾहिं को तक़लीदी मज़हब कोन हो। कहिड़ो इस्लाम खणी आयो? सोचण जी ॻाल्हि आहे, कहिड़ो इस्लाम आंदई? क़ुरान हदीस जो ख़ालिस इस्लाम। उहो ई इस्लाम जंहिंजी दावत अहले हदीस अॼु बि पूरी दुनिया खे पेश करे पियो, ख़ालिस दावत। अल्लाहु अकबर। रसूलनि ते ईमान में बेशुमार अल्लाह रसूल मोकिलिया, पर आख़िरी रसूल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। पाण उन्हनि जा सरदार बि आहिनि, औलाद आदम जा सरदार बि आहिनि। सभिनी पैगंबरनि खां संदन शान मथां आहे। हाणे को पैगंबर कोन ईंदो, ईमान आणो असांखे। ऐं उन खां पोइ 5 नंबर ते क़यामत जे ॾींहं ते, आख़िरत जे ॾींहं ते, उन में कहिड़ियूं शयूं शामिल आहिनि? अज़ाब क़ब्र बि शामिल आहे।
छो त उनजो तालुक बि आख़िरत सां आहे। माण्हू मरे थो, नेक आहे, क़बर में उनखे राहतूं मिलनि थियूं। बदकार आहे, अज़ाब थिए थो। अज़ाब क़बर ते ईमान आणण बि यादि रखी छॾियो मोमिन जी निशानी आहे। मोमिन जी निशानी आहे। गुमराह फिरकनि अज़ाब क़बर जो इनकार कयो। जी मुतज़िला पुराणे दौर जे अंदरि हींअर बि मौजूदु आहिनि। नालो मुतज़िला कोन था सॾाइनि, अक़ाइद उहे साॻिया आहिनि। ऐं बार बार चवंदो आहियां, सभु गुमराह फिरका पुराणे दौर जा मौजूदु आहिनि, नालो कोन था सॾाइनि, अक़ीदा उहे ई अथनि। ख़वारिज बि आहिनि, ख़ारिजी बि आहिनि, राफ़िज़ी बि आहिनि, जहमिया बि आहिनि, मुर्जिया बि आहिनि, ऐं उनखां अलावा इहे जेके जिन जो ज़िक्र हाणे कयुमि मुतज़िला बि आहिनि। सभु गुमराह फिरका मौजूदु आहिनि, नालो कोन था सॾाइनि, पंहिंजो पाण खे लक़ब नथा ॾियनि, अक़ीदा उहे साॻिया मौजूदु आहिनि, साॻिया अक़ीदा। अल्लाहु अकबर। उनखां पोइ आख़िरी जेको आहे ईमान जे अंदरि नुक़्तो, उहो आहे तक़दीर ते ईमान। चाहे ख़ैर हुजे चाहे शर, अल्लाह जी तरफ़ां आहे। ख़ैर जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे, शर जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, बाबा अल्लाह शर जो ख़ालिक़ कीअं थींदो? तंहिंजी माना तूं मञी पियो त रब जी काइनात में अल्लाह खां सवाइ को ॿियो ख़ालिक़ आहे, पोइ तूं ॿियो ख़ालिक़ मञे वरितो। को ॿियो बि अल्लाह जी काइनात में तसरुफ़ करे पियो। ख़ैर जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे, शर जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे, पर शर फ़ैल जे अंदरि आहे, उन ई माना मफ़ूल जे अंदरि आहे। फ़ैल अल्लाह जे फ़ैल जे अंदरि कोन्हे, शर अल्लाह जे फ़ैल में कोन्हे, मफ़ूल जे अंदरि आहे। यादि रखियो नुक़्तो इहो, अल्लाह जे फ़ैल में शर कोन्हे। जी डॉक्टर तव्हां ॾिसो, बाद औक़ात मरीज़ खे वढींदो आहे, को ॿाहिरियों माण्हू सम्झंदो जाहिल त यार हीअ त वढेसि पियो, तबाह पियो करेसि, मारेसि पियो, पर सम्झू माण्हू सम्झी वेंदो त न, डॉक्टर साहिबु जान बचाइण जी कोशिशि पियो करे, सिहत मिली वञे। त बाद अहिड़ा अफ़ाल जेके असांखे ख़तरनाक नज़र अचनि था, पर उन जे अंदरि बि शर कोन हूंदो आहे, उन में बि ख़ैर हूंदो आहे। अल्लाह ज़ालिमनि खे तबाह कंदो आहे, बाज़ार तबाही नज़र अचे थी, पर इन में बि ख़ैर आहे। केतिरनि जूं जानियूं बची वञनि थियूं, केतिरा माण्हू उन जे ज़ुल्म खां बची वञनि था, केतिरो अमन अमान क़ाइमु थिए थो। त अल्लाह जे फ़ैल में शर कोन्हे, मफ़ूल जे अंदरि आहे। यादि रखी छॾियो। ऐं बानू जेको आहे उनखे ख़लक़ण वारो बि अल्लाह आहे, उन जे अमलनि खे ख़लक़ण वारो बि अल्लाह आहे। वमा तामलून, जेकी तव्हां करियो था तंहिंखे बि अल्लाह ख़लक़ियो आहे। असांजे अफ़ाल जो ख़ालिक़ अल्लाह आहे। ही 6 नुक़्ता आहिनि। पहिरियों नुक़्तो अल्लाह ताला छा फरमायो? अल्लज़ीन आमन। पहिरीं कहिड़ा बचियल हूंदा? जिन ईमान आंदो, जेके नुक़सान खां बचियल। ऐं ॿिए नंबर ते फरमाई वामिलु सालिहात, जेके नेक अमल कनि था। जिन नेक अमल कयो से माना इन नुक़सान खां बचियल हूंदा। ऐं नेक अमल कहिड़ी शइ खे चइबो आहे? इहा ॻाल्हि बि ज़हन में हुअणु घुरिजे। इल्लल्लज़ीना आमनू वामिलु सालिहात, पहिरीं ईमान जो ज़िक्र थियो, उन खां पोइ जेके नेक अमल कनि था। नेक अमल में 2 शर्त हमेशह ज़हन में रखो। अॼु केतिरा माण्हू आहिनि जेके अहले बिदत पंहिंजे तरफ़ां अमल को ईजाद कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त नेक अमल आहे। न, नेक अमल तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी ते मुनसर कोन्हे। आऊं जेके नेक चवां, तव्हां जेके नेक चओ, उहो नेक अमल कोन्हे। जेके शरीयत नेक चवे, जेके अल्लाह चवे, अल्लाह जो रसूल चवे, ऐं हुनजे लाइ 2 शर्त ज़हन में रखी छॾियो, दिमाग़ में विहारियो। 2 शर्त मौजूदु, जेकॾहिं हिकिड़ो बि उन मां मफ़क़ूद आहे, मौजूदु न आहे, उहो नेक अमल कोन्हे। पहिरियों शर्त कहिड़ो? अल्लाह जी रिज़ा लाइ कयो वञे। जेकॾहिं रब जी रिज़ा मक़सूद न आहे, चाहे तूं माण्हू राज़ी थियनि, माण्हू वाखाण कनि, माण्हू तारीफ़ कनि, नेक अमल कोन्हे। अमल तबाह थी वेंदो। ॾिसो अल्लाह जे नबी फरमायो, वमन सल्ला युराई फ़क़द अशरक, जे माण्हुनि खे ॾेखारण लाइ सिर्फ़ु नमाज़ पढ़ी, उन तहक़ीक़ शिरक कई। त माण्हू मूंखे ॾिसनि। वमन तसद्दक़ युराई फ़क़द अशरक, जेको सदको करे थो, ख़ैरात करे थो, नियत आहे त माण्हू वाह वाह कनि, उन तहक़ीक़ शिरक कयो।
वमन साम युराई फ़क़द अशरक, ऐं जंहिं माण्हू रोज़ो रखियो इन ई नियत सां त माण्हू ॾिसनि, माण्हुनि खे ॾेखारियां, तहक़ीक़ उन शिरक कयो। माना निमाज़, रोज़ो, सदकात, बाज़ार नेक अमल नज़र पिया अचनि, पर शिरक थी विया। छो शिरक थिया? नियत अल्लाह खे राज़ी करण जी कोन्हे। तंहिंजे करे क़यामत जे ॾींहुं अहिड़नि माण्हुनि खे सख़्तु सज़ा मिलंदी। ऐं उहा सज़ा कहिड़ी? अल्लाह ताला फरमाईंदे, इज़हबू इलल लज़ीन कुंतुम तुराऊन फ़िद दुनिया हल तजिदून इंदहुम जज़ान। हलिया वञो, मूं वटि न अचो, मूंखां सवाब तलब न करियो, मूंखां सवाब न घुरो। जिन खे ॾेखारण जे लाइ तव्हां दुनिया में नेक अमल कया हुआ, अमल कया हुआ, उन्हनि खां वञी सवाब वठो। केरु सवाब ॾींदो? केरु बदिलो ॾींदो? क़यामत ॾींहुं कंहिंमें ताक़त हूंदी जो बदिलो ॾे? माना रब तड़े छॾींदो उन्हनि खे, छो नियत अल्लाह खे राज़ी करण जी कोन हुई। ऐं ॿियो शर्त कहिड़ो नेक अमल जे लाइ? त प्यारे पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ हुजे। सुन्नत नाहे, नेक अमल कोन थींदो। भले सॼी दुनिया जा मुफ़्ती ठपो हणी ॾियनि, मोहर हणी ॾियनि, त नेक अमल आहे, नेक अमल कोन थींदो जेसि ताईं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी तस्दीक न हुजे। ॾिसो, आऊं ऐं तव्हां, असांजी त का हैसियत कोन्हे, सहाबी बि बाद औकात अहिड़ो अमल करे थो जेको सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, अल्लाह क़बूल कोन थो करे। इंसान हुजण जे नाते उहे नबी कोन हुआ, मासूम कोन हुआ, बाद औकात उन्हनि खां ख़ता थी वई, कंहिंखे हदीस मालूम कोन हुई, कंहिंखां विसर थी वई, कंहिंजी पंहिंजो इज्तिहाद हो, पंहिंजी सोच हुई, सवाब खां महरूम रहिजी हलिया। उहो सहाबी अबू बुरदा जे ईद उल अज़हा वारे ॾींहुं पंहिंजी बकरी ईद नमाज़ खां अॻु में ज़बह करे छॾी। अल्लाह जे नबी छा फरमायो? तिल्क शातु लहमिन या अबा बुरदा, अबू बुरदा तो सिर्फ़ बकरी हिकिड़ी गोश्त वारी कुठी आहे, तोखे कुर्बानी जो सवाबु कोन मिलियो, छो त ईद नमाज़ खां अॻु में हुई। हालांकि ख़र्च करे पियो, जानवर ज़बह करे पियो, सम्झे पियो कुर्बानी करियां पियो, कुर्बानी खां महरूम रहिजी वियो। छो? तरीक़ो कंहिंजो कोन्हे, अल्लाह जे रसूल जो कोन्हे। ठीक अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो, अब्दुल्लाह बिन अमर बिन आस, शादी थी, सॼी राति निमाज़ पढ़े, डेली नफ़ली रोज़ा, नफ़ली रोज़ा बि रोज़ाने रखे पियो, ऐं सॼी राति इबादत नमाज़। हाणे मूंखे ॿुधायो, घर वारी सां शादी थी आहे, हम बिस्तरी कहिड़े टाइम ते कंदो? इहो हक़ आहे न, औरत जो बि हक़ आहे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी घरवारी खे ईअं ई छॾे रहे थो, अल्लाह मना कई, फला तज़रूहा कल मुअल्लक़, पंहिंजी घरवारी खे विच में लटकियल न छॾियो। का शइ विच में लटकियल हूंदी आहे न मथे न हेठि, विच में लटकी पई आहे, या तलाक ॾेई आजो करीसि, ॿिए सां वञी शादी करे, या पाण वटि रखीसि, तालुकात बि क़ाइमु करीसि, विच में लटकियल न छॾ। अॼु केतिरा माण्हू अचनि पंहिंजूं घरवारियूं विच में लटकियल छॾे ॾिनियूं आहिनि, इहो वॾो गुनाह आहे। या हुनखे आजो करियो, तलाक बि नथो ॾींदो, ॿिए सां शादी करे, ऐं तालुकात बि हुन सां कोन थो रखी घरवारी वारा। तंहिंजे करे इहो माना त औरत जो हक़ आहे। हाणे सॼी राति निमाज़ पढ़े, रोज़ नफ़ली रोज़ा रखे, टाइम किथां मिलंदो? मिलंदो टाइम किथां जो घरवारी जो हक़ अदा करे? हाणे ॾिसो, बज़ाहिर नेकी जा कम आहिनि, निमाज़ बुराई तो कोन्हे, नऊज़ बिल्लाह, रोज़ो बुराई तो कोन्हे, केॾा वॾा सवाब आहिनि, पर जॾहिं अल्लाह जे नबी खे ख़बर पई, पाण घुराइनि था। अब्दुल्ला छो? छाजे करे इहो कमु करीं थो? चई मा अरदतु बिज़ालिका इल्लल ख़ैर। सुनन नबी दाऊद, अल्लाह जो रसूल इन करे इहो कमु करियां थो, सॼी राति नमाज़, रोज़ नफ़ली रोज़ा, त रब मूंखे सवाब अता करे। मुंहिंजो इरादो आहे सवाब जो, भलाई जो, ख़ैर जो। माना सहाबी जी सोच जेका आहे बिल्कुलु सची आहे, को बि हुन में रोलो कोन्हे, पर अल्लाह जे रसूल तस्दीक कई। अॼु केतिरियूं बिदतूं आहिनि जेके रुॻो इन हदीस जी रोशनी में तव्हां उनजो तजज़ियो करियो, एनालिसिस करियो।
केतिरियूं बिदतूं ख़ुद ब ख़ुदि ज़ाहिर थी वेंदियूं तव्हां ते। अल्लाह जे रसूल अमल कयो, सहाबा किराम अमल कयो, सभिनी न कयो आहे, नेकी कीअं थींदी? हा, हिकिड़ो पॉइंट ज़हन में रखी छॾियो कि हिकिड़े सहाबी खां ग़लती थी सघे थी कि अब्दुल्ला बिन अमर बिन आस खां थी वई, लेकिन सभु सहाबा के ग़लत कम ते मुतफ़िक़ थी वञनि नामुमकिन आहे, इम्पॉसिबल। सहाबा जो इजमा शरई हुज्जत आहे, कॾहिं कंहिं ग़लत कम ते सभु मुतफ़िक़ न थींदा, यादि रखी छॾियो। अल्लाह जे रसूल खे जॾहिं ख़बर पई, घुराइनि था, जवाब मिलियो, पान फरमाईंदा ला साम मन सामल अबद। अब्दुल्ला जे माण्हू हमेशह रोज़ो रखियो, उन ॼण रोज़ो रखियो ई कोन। हाणे अब्दुल्ला बुख बि बर्दाश्त कई, उञ बि बर्दाश्त कई, थकावट बर्दाश्त कई, सवाब मिलियो कोन मिलियो। सॼी राति नमाज़, सवाब मिलियो कोन मिलियो। जॾहिं हिकिड़े साहबी चयो न, सॼी राति सुम्हंदो नमाज़ पढ़ंदो आहियां, तॾहिं पाण फरमाए त आउं सुम्हंदो बि आहियां, नमाज़ बि पढ़ंदो आहियां, ऐं सुम्हंदो बि आहियां ऐं इबादत बि कंदो आहियां। फमन रग़िबन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मोह मोड़े थो, मूं मंझां कोन्हे। सॼी राति उजागो कोन्हे करणो, हिकमत आहे। अल्लाह जे रसूल ते अल्लाह जूं बेशुमार रहमतूं हुजनि, केॾा अज़ीम इंसान हुआ जेके सॼी राति उजागा कंदा आहिनि, तक़रीबन सभु हलिया वेंदा आहिनि डिप्रेशन जे अंदरि, सिहत तबाह। कॾहिं तव्हां ॾिठो आहे वीचारा जेके चौकीदार हूंदा आहिनि, मूं त हिननि जो माना हिकिड़ो तजुर्बो कयो आहे, वक़्त खां अॻे वीचारा पोड़ा थी वेंदा आहिनि, जेके राति जो उजागो कनि था। ॾींहं जी निंड कॾहिं बि राति जी निंड जो नैमुल बदल नथी थी सघे। अल्लाह राति आराम लाइ ठाही आहे। सॼी राति जेको उजागो कंदो, बीमार यकदमि थी डिप्रेशन में त ज़रूरु वेंदो, दिमाग़ माउफ, दिमाग़ कम ई कोन कंदो। वेसर, चक्कर अचणु, हाई ब्लड प्रेशर, शुगर, इहे सभु मर्ज़ लॻी वेंदा। ज़्यादा उजागे जे करे अल्लाह जे नबी जेको सुम्हनि पहिरीं राति जल्दी सुम्हण जो हुकुम ॾिनो आहे, ऐं निंड असल में आहे पहिरीं राति जी। शुरूआती राति में तव्हां निंड शुरू कयो, 10 बजे सुम्ही पओ, 4 बजे बि तव्हां तो फ्रेश हूंदो, फ्रेश तव्हां हूंदो बिल्कुलु। पर तव्हां जेकॾहिं 1 बजे खां पोइ सुम्हो न, तव्हां क़ीमती टाइम निंड जो तबाह करे छॾियो। हाणे तव्हांजी थकावट दूर कोन थींदी, भले राति ॾींहं जो 12 बजे ते सुता पिया, पाण सुबुह पोइ राति उथी वेंदा हुआ न। अल्लाह जा सभु नेक बाना पोइ राति उथी वेंदा आहिनि। सिर्फ़ु जल्दी सुम्हे, उन में रब वॾी बरकत रखी आहे। त ॿियो शर्त आहे त अल्लाह जे रसूल जी सुनत मुताबिक़ हुजे। हाणे जुमा नमाज़ इंशाअल्लाह पाण पढ़ंदासूं, पर जेकॾहिं ऐं 3 रकातूं ॼाणी वाणी करे पढ़ायां, नमाज़ क़बूल पवंदी कोन पवंदी। हालांकि क़ुरान ज़्यादा पढ़बो, अल्लाह जो ज़िक्र ज़्यादा थींदो, सजदा ज़्यादा थींदा, रुकू ज़्यादा थींदो, पर नमाज क़बूल कोन पवंदी। दलील छा आहे? अल्लाह जे नबी जी सुन्नत ते अमल कोन कयोसीं। त नेक अमल जो ॿियो शर्त अल्लाह ताला फरमाए थो, जेको सुमाना त वामिलु सालिहात, ॿियो शर्त आहे प्यारे पैगम्बर जी सुन्नत मुताबिक़ हुजे। इहे माण्हू बि नुक़सान खां बचियल हूंदा। 3 निशानी वतवासो बिल हक़, हिक ॿिए खे हक़ जी तलकीन कनि था। तवासो बाब तफ़ाउल आहे अरबी ज़बान जे अंदरि। बाब तफ़ाउल जे अंदरि माना ॿई माण्हू फ़ाइल हूंदा आहिनि। माना छा आहे? ऐं तव्हांखे नसीहत करियां, तव्हां मूंखे करियो। इस्लाम रुगो ईअं कोन थो चवे त हिकिड़ो माण्हू ई नसीहत कंदो वञे, तव्हां बि करे सघो था, तव्हांखे बि हक़ आहे, पर नसीहत हक़ जी, बातिल जी न, हक़ जी नसीहत करणी आहे। इहा ख़ैर खाई आहे मुस्लमान भाउ सां। ॾिसो पिया तव्हांजो मुस्लमान भाउ वञे पियो, अॻियां खॾु आहे, वञी किरंदो, ॿुधी मरंदो, मोमिन छा कंदो? ख़बरदार कंदो, बाबा अॻिते न वञ, मतां किरी न पवी, ज़िंदगी न हली वञे। ईअं ई कंदो न दुनिया जे अंदरि। त जॾहिं हिकिड़ो मुस्लमान भाउ बि मुस्लमान भाउ खे ख़बरदार कंदो, अदा हीउ कमु तूं न कर, हीउ गुनाह जो कमु आहे, इहा वॾी नेकी आहे। गुनाह खां ख़बरदार करणु बाद औकात असीं कावड़जी पवंदा आहियूं, कावड़जणु न घुरिजे। इहा तव्हांजी ख़ैर खाई आहे। हा, एतिरो ज़रूरु आहे, अहिड़ी का ॻाल्हि हुजे जो इंसान जी प्राइवेट ज़िंदगी सां तालुक़ु हुजे त उनखे अकेलाई में चइजे।
ॿियनि जे मोह ते जेकॾहिं असीं हिन ज़लील कंदासूं हक़ क़बूल कोन कंदो। पर जेकॾहिं अकेला ई बि हुनखे चयो वेंदो आहे त हीउ कमु सही न आहे, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी आहे, उमीद आहे इनशा अल्लाह ताला उनखे क़बूल करे वठंदो। त हिक ॿिए खे नसीहत करियो। सभु माण्हू जेकॾहिं ख़ामोश थी वेंदा हलिया, नतीजो छा निकिरंदो? हर तरफ़ गुनाह, हर तरफ़ बुराई। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो न, तव्हां भली उम्मत आहियो, ख़ैर उम्मतिन, तव्हां सभ खां भली उम्मत आहियो। छो? तव्हां माण्हुनि खे नेकी जो हुकुम करियो था ऐं बुराई खां रोकियो था। अल्लाह ताला क़ुरान में ईसा अलैहिस्सलाम ऐं दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बान सां अहले किताब ते लानत कई। अहले किताब ते लानत कई वई, बनी इसराइल ते लानत कई वई। दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बानी, ईसा अलैहिस्सलाम जी ज़बानी, छाजे करे? क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो उहे बुराई खां कोन रोकींदा हुआ, मने कोन कंदा हुआ। अदा ठीकु आहे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी, इहा ख़ैर खाई कोन्हे। मुस्लमान भाउ खे ॿुधायो अदा कमु सही कोन्हे। अल्लाह जे नबी छा फरमायो? अदाल अलल ख़ैर कफ़ाइलिही। छा हदीस आहे इहा? हदीस अॼु गौर सां ॿुधो। नेकी जो सबक़ ॾियण वारो उन जे लाइ छा सवाबु आहे। पाण फरमाइनि था जेको भलाई जी ख़बर ॾिए थो ॿिए खे, दादा हीउ सवाब जो कमु आहे, हीउ नेकी जो कमु आहे, हीउ सुन्नत आहे। पाण फरमाइनि था उन माण्हू जो दर्जो कीअं आहे, ॼण ख़ुदि नेकी करण वारो हुजे। तव्हां कंहिंखे निमाज़ जी तलक़ीन कई न, माना ॼण तव्हां पाण नेकी करियो पिया, या उन खां बुराई खां रोकण जी कोशिशि कई, तॾहिं बि सवाबु साॻियो आहे। तव्हां हुनखे गुनाह खां रोकियो, बाबा हीउ गुनाह जो कमु आहे, अदा रुकिजी वञ, हीउ शिरक आहे, हीउ बिदत आहे, हीउ व्याज आहे, हीउ रिश्वत आहे, ज़िना आहे। तव्हां हुनखे रोकियो, तव्हां जे लाइ बि अजर आहे। पर वरी बि नियत छा हुजे? उन मुस्लमान भाउ जी ख़ैर खाई जी नियत हुजे। अल्लाह ताला फरमाए थो हिक ॿिए खे उहे हक़ जी तलक़ीन कनि था ऐं पोइ वतवासौ बिस्सब्र, ऐं हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कनि था। सही सिधी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां माण्हुनि खे नेकी जो हुकुम ॾींदो, बुराई खां रोकींदो, त घणो करे ईअं थींदो आहे जो तव्हांखे तकलीफ़ूं ईंदियूं। तव्हांखे माण्हू खे जिस्मानी तौर ते तकलीफ़ पहुचाईंदा, धक बि हणंदा, पथर बि हणंदा, कॾहिं कॾहिं मारे बि छॾींदा आहिनि, या ज़हनी तौर ते तव्हांखे तकलीफ़ ॾियण जे लाइ ॻाल्हियूं त कंदा न, ख़राब ॻाल्हियूं, पंहिंजे ज़बान जे ज़रिए, हिन दौर जे अंदरि मीडिया जे ज़रिए इल्ज़ाम बि हणंदा, बौतान बि हणंदा, गार गंद बि कंदा। इहे शयूं घणो करे थियनि थियूं। अल्लाह ताला छा फरमायो? तव्हांखे सब्र करिणो आहे। गंद जो जवाबु गंद सां कोन्हे ॾियणो। पेशाब खे पेशाब सां कोन धोइबो, पाक पाणी सां। गंदगी खे गंदगी सां साफ़ कोन कबो। हू तव्हां ते इल्ज़ाम हणे, तव्हां उन ते इल्ज़ाम हणो, गंदगी थी वई। छॾे ॾियोसि, जेकॾहिं न सुधरियो अल्लाह जी पकड़ में अची वेंदो। इहो अल्लाह जी सुन्नत आहे, कोन बचंदो, बचंदो ई कोन, कॾहिं कोन बचंदो। सब्र करण खां पोइ रब्बुल आलमीन ख़ुदि उन ते एक्शन खणंदो, पाणे पकड़ में अची वेंदो। एतिरा काफ़ी तव्हांखे मिसाल मिली वेंदा। अल्लाह ताला फरमाए थो हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कनि था, ऐं उलमा चवंदा सब्र जा 3 दर्जा आहिनि। अरबी में सब्र जी माना छा आहे? हब्सुन नफ्स, पंहिंजे नफ़्स खे रोकणु, पंहिंजे नफ़्स खे रोकणु। इन जूं 3 सूरतूं आहिनि। माण्हू पंहिंजे नफ़्स खे 3 सूरतनि में रोके थो। सभ खां ॾुखियो कमु कहिड़ो आहे? नफ़्स इंसान जो नेकी लाइ जल्दी आमादा कोन थो थिए, उनखे आमादा करिणो आहे। इहो बि सब्र आहे। असब्र अल ताआत, ताआत नेकी जे कमनि ते जेको सब्र करणु, इताअत ते सब्र करणु। नफ़्स चवे थो फजर निमाज़ लाइ न वञ, सर्दी आहे, फजर निमाज़ लाइ बिस्तरे खां ॿाहिरि न निकिर, तोखे निंड जी ज़रूरत आहे। उते नफ़्स खे माण्हू हेठां करे अल्लाह जे सॾ ते हलियो वञे। ॾुखियो कमु आहे। तव्हांखे नफ़्स चवे थो बाबा जेकॾहिं उमिरि ते वेंदे हज ते लखे रुपया ख़र्च थींदा, ख़र्च न कर। पर तव्हांखे उन नफ़्स खे घुटो ॾियणो आहे। उनखे
इताअत करणी अल्लाह अल्लाह जे रसूल जी। तव्हांखे नफ़्स शुरू में रोकींदो नेकी जे कमनि खां, लेकिन पंहिंजे नफ़्स खे मजबूर करे बि तव्हांखे नेकी जो कमु करिणो आहे। इहो बि सबर आहे। ऐं ॿिए नंबर ते सबर जो कहिड़ो दर्जो आहे, जो इंसान जो नफ़्स चाहे थो बुराई करियां, बुराई में लज़त आहे, शैतान सिंगारे पेश करे थो, उनखे चवे थो ज़िना कर पोइ तौबा करे वठिजांइ, उनखे चवे थो रिश्वत वठ पोइ तौबा करे वठिजांइ, व्याज खा पोइ तौबा करे वठिजांइ, फ़िलहाल शिरक करे छॾ, बिदअत जो कमु करे छॾ पोइ तौबा करे वठिजांइ। तव्हांखे सिंगारे गुनाह पेश करे थो। हाणे इहो जेको माना सिंगारे पेश करे थो, वॾो तादाद उन चकर में अची वञे ऐं पोइ गुनाह करे छॾींदा आहिनि। ऐं पोइ नतीजो छा निकिरंदो आहे, अल्लाह रहम फरमाए तौबा कंदो ई कोन्हे, मौत अची वेंदो आहे। तोखे शैतान छा चयो, बाद में तौबा करे वठिजांइ, बाद में। तोखे कहिड़ी ख़बर बाद उहो ईंदो बि सही आहे न। साल त परे जी ॻाल्हि आहे, हिन दुनिया जे अंदरि मिंट जी ख़बर कोन थी पवे, मिंटनि जी। कीअं पिया माण्हू मरनि, ओचितो कोन पिया मरनि, नौजवान कोन था मरनि। तूं त आसरे में हुए, ऐं 70 साल जो पोड़ो थी तौबा कंदसि, उन खां अॻे में मौत अची वियो, उन खां अॻे में ई। अल्लाहु अकबर। केतिरा मिसाल, नौजवान हिकिड़ो दोस्त वीचारो छोकिरो, मुंहिंजो दोस्त कोन हो, असांजे माना भाणेजे जो दोस्त, मुंहिंजे ख़्याल में उमिरि जी 18 साल मस हूंदी, 18-19 साल, केतिरी उमिरि आहे मूंखे ॿुधायो। शुगर शूट कयो, छोकिरो वीचारो गुज़ारियो, हलियो वियो कोमा में, वरी उथियो ई कोन। 18 साल हिकिड़ी नंढड़ी उमिरि। तव्हां सोचियो पिया मुंहिंजी सिहत ॾाढी भली आहे। अदा सिहत सां मौत जो कहिड़ो तालुक़ु आहे? तूं ॿाहिरि निकितो आहीं की गाॾी तोखे धक सां उॾाए छॾियो, केॾां वई तुंहिंजी सिहत? धक सां गाॾी तोखे उॾाए छॾियो, माण्हू मारीनि कोन पिया। तव्हां पंहिंजी लेन में वञो पिया, पंहिंजी साइड ते, उते अची तव्हांखे धक हणे थो, छा कंदो? चिचरे कोन था छॾीनि, मौत अची वञो। या अल्लाह ॾे पनाह मौत जा ॿिया बि केतिरा सबब आहिनि। बिजली जो शॉक लॻी वियो, या इंसान बाहि में सड़ी वियो। असांजा 5 डॉक्टर ओचितो मरी विया कराची जे अंदरि। अहिड़ो मौत जेको घणो करे ईंदो ई कोन्हे। रीजेंट प्लाज़ा जहिड़ी होटल, जेका 4 स्टार होटल आहे, ट्रेनिंग लाइ विया आहिनि, राति जो बाहि लॻी, उहे जेके गैस जूं लाइनूं आहिनि, उनजे थ्रू गैस जेका माना त दूं ज़हरीलो सभिनी जे कमरनि में पए थो, ॿाहिरि निकिरी कोन सघिया, 5 ई मरी विया। सोचियो, माना दरवाज़ो खोले ॿाहिरि भॼनि, टाइम ई कोन मिलियो। शीशो टोड़े, हिट टपो ॾिन, कोन टोड़े सघिया। एतिरी ज़हरीली गैस आई जो 5 ई डॉक्टर मरी विया। हिकिड़ो मूंसां गॾु ड्यूटी कंदो, कंहिं तव्हांखे ॿुधायो आहे त पोड़ो थी पोइ मरंदुसि? मौत कंहिं बि टाइम ते अची वेंदो, कंहिं बि टाइम ते। तंहिंजे करे अव्हांखे नफ़्स चवंदो बुराई फ़िलहाल कंदो वञ, बाद में छॾे ॾिजे। इहा बुराई छॾणु ॾुखी लॻे थी नफ़्स खे, ऐं नफ़्स खे बुराई छॾण ते आमादा करणु, इहा बि माना सबर आहे। जी नेकी ते उनखे आमादा करणु सबर आहे, तीअं बुराई खां रोकणु नफ़्स खे, इहो बि सबर आहे। ऐं सबर जो टियों दर्जो जेके उलमा आख़िरी दर्जो ॿुधायो आहे, उहा आहे त मुसीबत अची वञे, को औलाद गुज़ारे वञे, माइट गुज़ारे वञे, माण्हू हाय घोड़ा न करे रब जे फ़ैसिले ते राज़ी रहे, इहो बि सबर आहे। पर इहो सबर जो हेठां दर्जो आहे। सभ खां आला दर्जो उलमा ॿुधायो आहे, पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जी इताअत ते, पैगम्बर जी इताअत ते मजबूर करणु। नेकी तोखे करणी आहे, इहो ॾुखे में ॾुखियो कमु आहे। हिते अल्लाह ताला फरमाए थो, हिक ॿिए खे सबर जी तलक़ीन बि कनि था। हाणे 4 ॻाल्हियूं अल्लाह ताला ॿुधायूं, फरमाई जेके माण्हू इहे कम कंदा उहे माण्हू नुक़सान खां बचियल आहिनि, बाक़ी जेके बि आहिनि सख़्तु नुक़सान में आहिनि, लफ़ी ख़ुस्र, तमामु वॾे नुक़सान में आहिनि। नुक़सान उन्हनि जो घेरो करे छॾियो आहे, इहातो करे छॾियो आहे। तंहिंजे करे दोस्तो, हीअ नंढड़ी सूरत इमाम शाफ़ी चवंदो हो त अल्लाह ताला रुगो इहा हिकिड़ी सूरत बि क़ुर में नाज़िल करे हा, माण्हुनि जी सम्झाणी लाइ काफ़ी हुई। इहा हिकिड़ी नंढड़ी सूरत बि एॾी उनजे अंदरि हिकमत भरियल आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे क़ुर पढ़णु ऐं उनखे सम्झणु ऐं उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
ऐं रब्बुल आलमीन असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।